राणा शर्मा तव्हां हिते छो वेठा हो? दरगाह सहेली सरकार आहे, तव्हां हिते छो वेठा हो? जॾहिं कंहिं बि बुज़ुर्ग जी दरगाह ते पहुचबो आहे त अलाह साईं खे यादि कबो आहे ऐं उन बुज़ुर्ग जे मथां जेको आहे कुल पढ़ी बख़्शिया वेंदा आहिनि त हिकिड़ो दिली सुकून मिलंदो आहे। ऐं हींअर असां दरवाज़े जे ॿाहिरां ही चंदे वारी जेका पेती आहे, तव्हां घणो चंदो ॾिनो आहे? मां इहो ॿुधाइण जी ॻाल्हि न आहे, इहा ॿुधाइण जी ॻाल्हि न आहे, इहा न ॿुधाइजे सही छाजे ही छो वेठो आहे? राणा शर्मा ते चंदे वारी पेती ते वेही रहियो आहे, तव्हां छा था तब्सरो कयो? ख़र्च करे आयो आहे त किॾां कॾे हिते बि साईं साहबत थो ॾेखारे दरगाहनि ते अची वरी हिते वरी माण्हुनि खां पैसा वठनि यार का फज़ीलत। हाणे हो वीचारो 10 रुपया ॾियोसि। मालिक पियो हलियो, हीअ ॾिस हैदरा भाई 10 रुपया जाइ ते हीअ अची वेही रहियो आहे। 10 रुपया हाणे ॾिसो हू तव्हांखे पाण ॿुधाईंदो हैदरा भाई। हेलो 10 रुपया डालने के लिए आपकी यहाँ क्या ड्यूटी है? गले में पैसे डाल रहे हैं। और ये बैठ गया आपकी जगह पे, अब आपके पैसे ये ले रहे हैं ना? हाँ आपके पैसे ये ले रहा है? नहीं यार ये हालत ॾिसो, ये हालत ॾिसो, ये राणे जी हालत ॾिसो। हिते बि हिनखे ॾियो 10 रुपया। जी तव्हां राणा शर्मा जी हालत ॾिठी त हिते बि चंदो गॾु करे हुन खे परेशान करे चई चंदे वारे खे। ऐं हाणे असां अॻी मंज़िल तरफ़ रवाना थी रहिया आहियूं। टाइम न हुजण करे असां वधीक मुसफ़ा आज़ाद कश्मीर नथा घुमी सघूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांखे पंहिंजी मंज़िल ते पहुचणो आहे। मंज़िल अञा वॾी आहे ऐं अॻिते जेके नज़ारा ईंदा मां तव्हांखे